नासिन सांगड़ में लॉकडाउन सबब अंबन जा वापारी दुखियान के मुंह ॾियण लगा आहिनि। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर एडी कुंभर। जी एडी। जी बिल्कुल, अॼु बि सॼे सिंध जी सांगड़ ज़िले अंदर 49 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन सबब जेको आहे सो शहर जा मुकम्मल कारोबार जेके आहिनि से उहे गुज़िरियल 49 ॾींहंनि खां बंदि आहिनि। उन में जेको आहे सो रेड़ी वारा मज़दूर जेके मज़दूरी करे दिहाड़ी कमाए पंहिंजे घरनि जो गुज़र सफ़र कंदा, उन्हनि जी ज़िंदगी गुज़िरियल 49 ॾींहंनि खां ॾाढी तकलीफ़ुनि में गुज़रे पई। सांगड़ लॻ पेरूमल आहे, उन जे पासे में क़दीमी तारीख़ी हिकिड़ो बाग़ आहे, उन बाग़ में असीं मौजूदु आहियूं। इन जेको आहे सो अंब हिकिड़ी सिंध जी क़दीमी ऐं जेका सा बहितरीनु मेवात आहे जेका ॾेह तोड़े परॾे में खाई वञे थी। ऐं हितां खां माण्हू जेके सिंध जा आहिनि उहे पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि ऐं यारनि ॾांहुं गिफ्ट तौरु पिणु कंदा आहिनि। हिन बाग़ में असीं मौजूदु आहियूं जिते 100 जे लॻभॻि अंबनि जा जेके वणनि ऐं क़दीमी ऐं तारीख़ी बाग़ आहे। इन बाग़ाइनि सां असीं ॻाल्हाईंदासीं त लॉकडाउन दौरान हीअ जेका क़ीमती ऐं क़दीमी मेवात आहे उन जो जेको आहे सो रेट तव्हांखे मुनासिबु मिले पियो या उन में कहिड़ियूं तकलीफ़ूं लॉकडाउन दौरान ट्रांसपोर्ट बंदि हुअण करे इन बाग़ाइनि में हिकिड़ी बेचैनी पिणु पखेड़ियल आहे त लॉकडाउन दौरान गुज़िरियल 1.5 महीने खां जेका ट्रांसपोर्ट मुकम्मल बंदि आहे। हीअ क़ीमती मेवात जेको आहे सो एक्सपोर्ट थींदो आहे ॿाहिरिनि सूबनि में, ट्रांसपोर्ट न हलण करे या एक्सपोर्ट न थी सघंदी, उन करे असां आबादगारनि ऐं बाग़ाइनि खे जेको आहे सो काफ़ी नुक़सान बि थी सघे थो। 4 साल खां वठी पिया हींअर तव्हां पाण हालत ॾिसो पिया। असांजो ॿियो कमु आहे कोन, साल में इहो ई आहे, 2-3 महीना बाग़ ई वठंदा आहियूं। इहो कारोबार आहे असांजो जंहिंमें 2-3 रुपया बचंदा आहिनि। हेल साल त हाणे अञा ताईं पेटियूं बि कोन थियूं मिलनि, न एक्सपोर्ट थो थिए न ट्रांसपोर्ट थींदी, त पोइ हिन साल असांखे तमामु घणो नुक़सानु पवंदो। तकलीफ़ूं हींअर त माल विकामे कोन पियो, ट्रांसपोर्ट बंदि आहे, दुकान बंदि आहिनि, इन करे छाण वारो माल बि जाम ख़राबु थियो आहे, अॻु में विकामंदो। हींअर 5-6 हज़ार ताणी आहे पघार असांजो। लॉकडाउन आहे, वापारियुनि खे नुक़सानु आहे कोन्हे, एक्सपोर्ट थियणो आहे, फ़िलहालु त एक्सपोर्ट बंदि आहे। असांजी पघार जो मसइलो इहो आहे, असां होटलुनि ते कमु कंदा आहियूं, उते 12-13 हज़ार मिलंदा, हिते 5-6 हज़ार पघार मिले थी, मिड़ई पेट गुज़र कयूं था, गुज़ारो कयूं था। हिननि जो चवणु आहे त हींअर लॉकडाउन दौरान जे असांजो अंब एक्सपोर्ट न थियो, ॿाहिरि न विकामियो त असां बाग़ाइनि खे जेको आहे सो तमामु घणो नुक़सानु थींदो। उन करे हुकूमत खे घुरिजे त असां बाग़ाइनि जी सार संभाल आहे त जीअं असां में पैदा थियल जेका बेचैनी आहे उहा ख़तमु थी सघे।